अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां आहियां तव्हांजो दोस्त एडिटर लक्ष्मण दास पदवानी। जे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त असांजी हिकु नंढड़ी थर जी सूंहुं जंहिंजो नालो आहे ज़ाहिदा परवीन, हिकु मिठी जी तमामु बहितरीनु ऐं जेको मशहूरु ज़ाहिदा परवीन फ़नकार, जंहिंजो तव्हांखे अॼु कुझु तारीफ़ सां ॿुधाईंदासीं। त हिकु ज़ाहिदा परवीन हिकु नंढड़ी फ़नकार आहे जेको ग़रीबाणो घर सां तालुक़ु रखे थी, ऐं उहो जेको आहे हींअर मिठी में घटी भिट ते तव्हांजे साम्हूं हिकु फ़नकार जे रूप में तव्हां सां पेश अचे थी। त उन जी तव्हां इज़त कंदव त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी, ऐं असां एडिटर भाइरनि जी दुआउनि सां उहो कामयाबु थी वेंदी। त अॻिते जेको बि दोस्त सभिनी खे इहो अपील आहे त ज़ाहिदा परवीन जेको नंढड़ो ग़रीबाणो घर सां तालुक़ु रखे थी, उनजी सभिनी खे भारत आहे ऐं वधि मां वधि उनखे तव्हां सपोर्ट कयो त उहो इनशा अॻिते इहो वॾनि सिंगरनि सां गॾु ॻाईंदी।